सां गॾु मूंखे अनवर ॾिसी वरितो आहे। ओ अनवर खे घर ताईं ज़िंदा कोन छॾींदासीं। को बि फ़ाइदो न आहे जबल। हू मोटरसाइकिल ते ऐं तेज़ निकिरी वियो। तूं छा थो सम्झी? हाणे हू तोसां विढ़ंदा? हा जबल, इहा दुश्मनी मुंहिंजी ॻिठीअ में पइजी। अनवर इहो ई सम्झंदो त मौलादाद खे ज़ख़्मी करण में मुंहिंजो हथु आहे। तोखां पहिरियां हाणे हू मुंहिंजो रुख़ कंदा। रबू, जॾहिं तुंहिंजो को बि हथु न आहे त पोइ तूं छो थो ख़ौफ़ करे? इहा त तोखे ऐं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो हुन में को बि हथु न आहे। पर इहा ॻाल्हि अनवर ऐं वलीदाद वारनि खे केरु सम्झाए? हू बि उन्हनि खे मूं मथां पहिरियों ई कावड़। हाणे त उन्हनि खे इहो बहानो हथ अची वियो। मुंहिंजो साथ तोसां आहे रबू। तूं कुझु ॾींहं ख़्याल सां रहो। ख़ुदा कंदो त तुंहिंजो रुख न कंदा। जेकॾहिं न मुड़िया त वलीदाद ऐं अनवर जो असर बि मौलादाद वांगुरु कंदासीं। जबल, हिन वक़्तु मां हलां थो ऐं ॾिसां थो त अनवर घरनि अॻियां कहिड़ो थो बीह तमाशो करे। हालत में पहचान वारो सिर्फ चप्पल न पर रबुअ जो बि अथई। रबुअ खे ज़िंदा कोन छॾींदुमि। ख़बर आहे इन ॻाल्हि जी तुंहिंजे भाउ वली खे बि ख़बर आहे। पर अदा ही वक़्तु झेड़े करण जो न आहे। भाॼाई त मौलादाद मौत जे बिस्तरे ते तुर पए थो। अल्लाह सजा दुश्मन वतन का घुम था। उनके ज़िंदा न छॾींदुमि भाॼाई, न छॾींदुमि। अदा कुछ सब्र कर। छा वली के मौलादाद जो दुख ना है? हुन जे पेट में रत जूं मानियूं आहिनि। पोइ बि ॾिस न ज़हर जा ढुक भरे कीअं सब्र तो करे। भाॼाई मां सब्र कोन कंदुसि सब्र। जेसिताईं हितां मौलादाद जे मथां वार करण वारे खे पीर नथो कयां एसी ताणी मूंखे भाॼाई आराम न ईंदो मूंखे आराम। अदा कुछ अकुल खां कम वठ, कुछ सोच त सही। मुंहिंजी सोच जे मथां ताला लॻल आहिनि। ताला मूंखे सम्झाइण बेकार आहे, बेकार। औलाद तो जाने हज रबुअ जो पूरो नस्ल तबाह कदम, पूरो नस्ल। अदा तू पाण ॾिस मौलादाद जी तबियत सुधरण जहिड़ी न आहे। वलीदाद बि घर में कोने ऐं तू खून करे जेल हलियो वञ। पोयां गैर मर्द तव्हांजे घर में अची नाज़ा खे वठी वञनि पोइ वाह जी तव्हांजी इज़त थींदी। ख़बर अथई राति बि ॿाहिर माण्हू आया हुआ। हा दा मूं चोर करे दाहूं कयूं ऐं हू भॼी विया हलिया। आखिर औरत ज़ात केतिरो वक़्तु इन घर ते पहिरो ॾींदसि। कुछ सोच दा सोच। ही वक़्तु घर संभालण जो आहे, छेड़े करण जो न आहे।
गाड़ी को जानू ये हमरा केर हुआ जानू बुधा केर होया ये शेर खान ने हमरा हुआ यार बड़ी ॾाढो विया 2 लख रुपया मुंहिंजे खीसे मां कढी विया ऐं वरी ॻोठ वारा चवनि था त शेर खान शरीफ़ आहे शरीफ़ आहे दाड़ेल पक्को दाड़ेला पर आऊं ॿुधाए थो छॾियासि त जानू चिन अथसि चिन हाँ सच्ची पची पोयां पवंदोमांसि जा मारियासि या खारियासि उसी जानू जानू बि चिन अथनि चिन पोयां पवंदोमांसि त मारींदोमांसि या खारींदोमांसि पर फ़िलहाल त मूंसां विढ़ी वियो आहे इन ॻाल्हि खे ॾिसूं था फ़िलहाल विढ़ी वियो आहे मूंसां यार अचो गोरो पुट इहो ॿाहिरि छाजो गोरो कमदार खां 2 लख रुपया फुर कई अथनि ऐं हुनखे धक बि अथनि कमदार चवे थो त मूं माण्हू सुञाता छा माण्हू सुञाता अथसि हाँ चाचा वो अदा शेर खान ने असां मथे इल्ज़ाम पियो हणे ऐं वॾे बाते चए पियो त शेर खान मुंहिंजा साथी हुया जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो आख़िर उहो ई थियो न हाणे छा थियो सॼो ड्रामो आहे ड्रामो ऐं कूड़ खे पेर नाहिनि हूंदा ऐं कूड़ वसीले हू असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि वली दादा वारनि असांखे ईअं ई फसायो हुयो जी हाणे हे तोखे था फसाए हाणे त निभागनि मां हंध अड़िजी वियासीं मूंखे कुझु बि कोन करे सघंदा भले भले केतिरियूं बि अटकिलियूं कनि जॾहिं असांजा ही हथ साफ़ आहिनि त पोइ इन्हनि शरारतियुनि खां असांखे ॾिजण जी कहिड़ी ज़रूरत आहे चाचा अदा शेर खान खणी जो हू तोसां विढ़ी कोन था सघनि पर पुलिस में केस दाख़िल करे असांखे परेशान कंदा ऐं हिते तव्हांजी पुलिस में ॼाण सुञाण घटि आहे मां त चवां थी तव्हां सभु हिन ई वक़्तु वञी रेस खे पंहिंजो मुंहुं ॾेखारे अचो ऐं चयोसि त जॾहिं हीउ वाक़ियो थियो त असां घर में हुयासीं इन्हनि ठगनि अॻियां सफ़ाई पेश करणु बेवकूफ़ी आहे लॻाईंदे इन्हनि खे ज़ोर फल लॻाइनि ज़ोर वध में वधि छा कंदा जेल मोकिलींदा न मोकिलनि जेल उतां बि सज़ा काटे ईंदुसि पर हिननि बेईमाननि अॻियां पंहिंजो पाण खे कमज़ोर न कंदुसि तव्हां अकेला आहियो हू तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदा को खौफ न कर को खौफ न कर वो मूंखे मारे नथा सघनि ये साओ कितने मिली करे भी इन्हें खुले शीह जो शिकार नथा करे खान मुझे हमरा खां 2 लख रुपया फुर्तिया है इनके थक बहना था रईस असां वटि पेरी मौजूद आहे पेरो खणूं था पोइ जेतिरो लॻो साहब पेरे खणे कहिड़ी ज़रूरत आहे 3 पोरू आहे 3 उन मामू हिकिड़ी खे सुञातो आहे केरु आहे उहो मूंखे ॿुधाए त हाणे जो हाणे थाणे ते वञी उनखे टंगिया थो उनजी अहिड़ी त मरमत करिया थो जो हू पंहिंजे साथियुनि जा ॿिया नाला पाण ई ॾींदो बस साहब अच्छा ॿुधाई असांजे ॻोठ में हिकिड़ा नवां अची वेठा आहिनि उन्हनि में आहे शेर खान
शेर खान? हाँ खान, शेर खान मुझे कमदार के धक्के भया थी ऐं फिर भी कही थी जे मां चाहियां हा त शेर खान ने उन जे पूरे नस्ल के तबाह ऐं बर्बाद करे छॾिया हा। पर असीं साबरीन माण्हू सदा पर नथा चाहियूं त थोरनि ॻाल्हियुनि ते नाक खून वहे। रईस, तव्हां इहो तमामु सुठो कयो जो कानून खे तव्हां हथ में न खयो। आउं हाणे ई वञी गिरफ़्तारियूं करियां थो। 2 ॾींहनि जे अंदर खान फुरथल पैसा वापस थियण घुरजनि ऐं शेर खान खे सज़ा अचणु खपे। न त ॿी सूरत में जे मां पंहिंजो सब्र छॾियो त रत जा दरिया वहंदा, रत जा दरिया। मोहतर, 2 ॾींहं वॾा आहिनि। सुभाणे जे सिज में फुरतियल पैसा अव्हां जे साम्हूं हूंदा ऐं ॾोहारियुनि खे मां चालान करे जेल मोकिलींदुसि। चालान थियण खां पहिरीं मां चाहियां थो त रिमांड में शेर खान खे एतिरो त घेल जो ॿिया सभु केस बि इन जे मथां आणी छॾ त जीअं केस कमाईंदे शेर खान जी उमिरि जेल में ई गुज़री वञे। इन कम जी मिठाई खान तोखे अलॻि मिलंदी। ठीकु आहे बावल खान, जेको तव्हां चाहियो था उहो ई थी। चऊं साहब, वधीक मुंहिंजी पार थो थिए, बलकर वठी ॾिजां मूंखे। अलाह चङी तरह। मारियो अथनि रईस, ॾाढो मारियो अथनि। खालसा ॾाढो मारियो आहे ज़ालिमनि। हिते बीहो सूबेदार, हिकिड़ो क़दम बि अॻिते न वधाइजां। शेर खान, जेकॾहिं मां चाहियां तुंहिंजे सॼे घर जी तलाशी वठी सघां थो। पहिरियां तलाशी जा वारंट ॾेखार। मूंखे ख़बर आहे तूं कानूनी दाव पे ॼाणी थो। इहो मां हली तोखे थाणे ते ॿुधाईंदुसि। हिन वक़्तु तूं अॻियां थी। साहब हिननि खे बि वठी हलो। ओड़नि खे छॾियो, बाक़ी हिननि ॿिन्ही खे वठी हलो। हा हलूं था थाणे ते। थाणे जो दाबो न ॾे। खुदा जो वास्तो अथव। हथ छो थी ॿधे हिननि खे? असांखे चोरूं या धाड़े लऊं? अचो। भागो अहिड़ा त कान बा मरा को सिर थे वेंदा आहियो। कमदार, सच्चाई ॾेखारण लाइ कुझु धक हरणा पिया कमदार। दिल त कोन पई चए पर मजबूरी हुई। पर तो पाण ई त इजाज़त ॾिनी। मूं अहिड़ी बि त इजाज़त कान ॾिनी त हाणे मुंहिंजा लाह कढी छॾियो अथई। तुंहिंजी कुर्बानी रायगान न वेंदी। शेर खान सॼे ॻोठ में बदनाम थी चुको आहे ऐं पुलिस बि हुनखे गिरफ़्तार करे वई आहे। छा सज़ा लॻंदसि? वरी तो ॿाहिरि निकिरींदो। हाँ भले शेर खान ॿाहिरि जेल खां अचे, असांखे मौक़ो घुरबो हो, उहो असांखे मिली वियो। हाणे शेर खान खे रुॻो ॿाहिरि अचण ॾे, ॿुधाईंदो त जन जिन्ना जिन्न मारेस जा खारेस। ये परेशान बीहण में कुछ भी कोन थींदो। ॿाहिरि निकिरंदव कि चङे मठे जो दर खड़काईंदव, मिंथ मेड़ कंदव, हमराहनि जी भलाई थी पवंदी, न त पिया अजायो जेल में सड़ंदा। तूं छा थी सम्झी त इहा सोच असांखे न आहे? बेगुनाह असांजा माण्हू जेल में हलिया विया आहिनि। इहे अंदर में
ॿुध पिया पवनि पर छा करियूं मजबूर आहियूं मरियम शी परदेस आहे मरियम किथे बि असांजी पहुच न आहे पंहिंजा हथ बुढियल आहिनि जंहिं चङे जे ॻोठ अची पनाह ला वेठासीं वॾो ठग त उहो ई निकितो हाणे त ॿियो को अहिड़ो नेक मर्द सुझे ई कोन थो जंहिं दर दां खणी वञे जेकॾहिं को दर नथो सुझेव त तव्हां शेर खान ऐं मोर खे पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾींदव भली पई पुलिस उन्हनि खे कुटे कुझु न कुझु त करिणो ई पवंदो बाक़ी जेकॾहिं हुननि खे ईअं छॾे ॾिनोसीं न त हुननि जा त जेल में हॾाई ॻरी वेंदा मां त चवां थो हल त बि वकील कयूं जेकॾहिं केस जी अॻुपोई न कईसीं न त पोइ नाहक सूबेदार रिमांड में हरमान खे घिलींदो जेको कुझु करिणो अथव अॼोके सिज में ई कयो बाक़ी घर में वेही अजायो वक़्तु न विञायो पहिरियों थाणे ते हली शेर खान खां सलाह वठूं था पोइ जेका हुन सलाह ॾिनी हलो था अलाह भलाई कंदो मरियम जी जेकॾहिं असांखे वापसि अचण में देरि थिए त परेशान न थी जाए दुआ शेर खान बेॾोही आहे हुन सां जेको कुझु बि थी रहियो आहे उहो सिर्फ़ तुंहिंजे करे थी रहियो आहे हाँ मारिया मां सम्झां थी शेर खान खे या मूंसां मिलण जी सज़ा मिली आहे इहा सज़ा सिर्फ़ शेर खान खे कोन मिलंदी पर हुनजे सॼे ख़ानदान खे बख़्श कोन कंदा दुआ कुझु कर न त उहो मिसकीन वीचारा काॾे वेंदा हिते त अलाह खां सिवा उन्हनि जो को बि सहारो न आहे छा कयां मारिया तूं ई ॿुधाए त मां छा थी करे सघां खणी जो मां बाबा खे मिंथ बि कयां पर बाबा मुंहिंजी कोन मञींदो असां ॿियो कुझु बि नथियूं करे सघूं पर शेर खान जे घर वारनि खे दिलासो त ॾेई सघूं थियूं हा दिलासो ॾेई सघूं थियूं पर घर खां ॿाहिरि निकिरण ते बाबा साईं पाबंदी हणी छॾी आहे साईं खां तूं एतिरो ड्रिजे पई तो त चए साईं मूंखे कुझु बि न चवंदो आहे मारिया मां मञां थी त बाबा साईं मूंखे कुझु बि कोन चवंदो पर जेकॾहिं मां उन्हनि जी इजाज़त खां बग़ैर उन्हनि जे घर में कदम बि रखियो न त बाबा साईं उन्हनि खे ॻोठ मां लॾाए छॾींदो ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजे करे हुननि जे मथां वधीक मुसीबतूं अचनि पर हिन वक़्तु जेका उन्हनि जे मथां मुसीबत आहे उन जो हल सोच चाचा खे फोन करे चवां वो छॾाइण जे बजाए अञा अॻिते करे छॾींदुसि तूं वञ चाची मरियम वारनि सां मिली अच ऐं मुंहिंजी मजबूरी जे लाइ ॿुधाइनि ऐं हा दिलासो बि ॾेई अचनि जेकॾहिं इहा ख़बर साईं खे पई न तोखे त छॾे ॾिनो अथसि मूंखे कोन छॾींदो तुंहिंजी कंहिंखे ख़बर कोन पवंदी मारिया सॼो ॾींहुं त ॻोठ में घुमंदी वतेंदी हिते न बि हूंदी न त बाबा आयो बि त तुंहिंजे लाइ कोन पुछंदो जेकॾहिं पुछा करे बि वरितई त मां ॿुधाईंदीमांसि त पंहिंजे घर वई आहे तूं हाणे नखरा छॾ वञी चाची मरियम खां पुछी अच त हुननि जे मथां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि